असीं मरी सघूं था। असां हथियार खणण वारी जिदोजहद जेका आहे उहो असां हिननि जी मज़म्मत कोन था कयूं त को असां बंदूक खणी हिननि सां विढ़ंदासीं। असां पुरअमन प्ले कार्ड खणी रोडनि ऐं प्रेस क्लबुनि ते बीहंदासीं। असां कंहिं बि जेको आहे सो बंदूक बरदार काफ़िले जा जेको आहे सो अॻुवाण आहियूं ई कोन, न को उन जे टोले जा आहियूं। असां पुरअमन सियासी कारकुन पुरअमन जिदोजहद में ईमान रखूं था। असां मरी सघूं था, असां लखे सिर कंध कपाए सघूं था, पर असां पुरअमन जिदोजहद जी वाट न जेको आहे सो छॾींदासीं। छो त पुरअमन जिदोजहद जे ज़रिए ई असां पंहिंजे सिंध खे जेको आहे आज़ादु कराए वेंदासीं। इहो असांखे पंहिंजी तारीख़ ते ऐं वक़्त ते ऐं रहबर सिंध साईं GM जे फ़िक्र ते यकीन आहे। असीं कंहिं बि भाला ऐं बम वारी सियासत ते यकीन कोन था रखूं। तंहिंजे करे हीअ रियासत इहे हुकुमरान बि सोचनि त हिते का पंहिंजो मज़हर छॾ जो को दहशतगर्द कोन्हे जो उन्हनि खे खणी वञी ऐं उन खंभे ऐं उनखे गुम करे छॾनि। अॼु बि असां आहियूं, चिटा वेठा आहियूं, चऊं था पंहिंजे दोस्त खे छॾाइण जे लाइ। हर उहा कोशिशि कंदासीं, हर उहा जिदोजहद कंदासीं जेका असांखे करणु खपंदी आहे। सिंध जे ज़मीननि ते बहिरिया टाउन जेको आहे सो नाबूद थी वियो आहे। तक़रीबन हर इलाइक़े में जेको आहे सो बहिरिया टाउन जेको बि वॾो शहर जेको उते बहिरिया टाउन जो प्रोजेक्ट पइजी थो वञे। ऐं अक्सर उते सिंध जी ज़मीननि ते जेके सिंध में रहनि था तक़रीबन सिंधी रहनि था, बाक़ी जेके ॿियूं कम्यूनिटियूं आहिनि उहे अॻिते पोइते बि आहिनि त उते जेको आहे ज़मीननि ते कब्ज़ा बि कनि था ऐं उते शहर रहनि था। पर उते जेके कम्यूनिटी कमु करे थी उहा बि जेका आहे सा उहा ॿियनि सूबनि जी अचे थी, जेके उते माना मैनेजर आहिनि या ॿियो हमिलो आहे उहो बि उन्हनि खे नथो ॾिनो वञे। ज़मीनूं बि उन्हनि जिते कब्ज़ा आहिनि, जॾहिं त कोर्ट जे तरफ़ों बि शायदि इहो आयल आहे त जेको आहे जेका जी लिमिट आहे पंहिंजी पूरी करे वञे, इन खां अॻिते जेका केर बि कब्ज़ा न करे। पोइ बि जेको आहे सो उन्हनि जे माण्हुनि ते जेका आहे ॿिया माण्हू आंदा पिया वञनि जेके उते हमिलो कमु करे सघे, उन्हनि ख़िलाफ़ तव्हां जेका हिकमत अमली आहे। बहिरिया टाउन खां वठी DHA खां वठी ज़ुल्फ़िकाराबाद, इहे सभु जेके मनसूबा आहिनि इहे धारी आबादकारी खे आबाद करण जा आहिनि। अवल त सिधी सही ॻाल्हि आहे, इहा चिटी थी वई आहे न। ऐं बहिरिया टाउन जो जेको मसइलो आहे उहो त चिटो थी वियो आहे त बाबा आसिफ़ ज़रदारी जो ख़ासि माण्हू आहे न जंहिं कयो आहे। हाणे त को लिकियल मसइलो ई कोन्हे। क़ौम परस्त उनजे ख़िलाफ़ जिदोजहद कई धरणो आहियूं। धरणे जो नतीजो इहो थियो त 31 FIR थियूं। सुनान खान खे पंहिंजे घर मां अगवा कयो वियो, पंहिंजे घर ॿचिड़नि सां सुतो पियो, उनखे उतां खयनि। असां जॾहिं पंहिंजे चेयरमैन जे लाइ आवाज़ु उथारियोसीं त उतां असां सभिनी खे वरी खणी अगवा करे खणी विया। प्रेशर इहो हुयो त बहिरिया टाउन वारे मसइले ते को बि सिंधी आवाज़ु न उथारे, ऐं उहो पीपल्स पार्टी जो प्रेशर। जेके बि इंक्वायरियूं करायूं, जेका बि जेका सो हुकूमत जो तहरीक हुयो उहो पीपल्स पार्टी जो। हाणे हिननि धारियल माण्हुनि खे शेल्टर केरु थो ॾिए? पीपल्स पार्टी थी ॾिए न। हाणे जेसि ताईं असां तव्हां सिंधी माण्हू पीपल्स पार्टीअ मां जान न छॾाईंदासीं त इहे धारिया जेके बि मनसूबा आहिनि उन मां असां जान ई कोन था छॾाए सघूं। ऐं हिते साॻियो ई वरी बि जेको आहे सो हज़ारनि सालनि खां वठी ॼण त असां साॻियो ई उन्हनि में क़ैद लॻा पिया आहियूं। तंहिंजे करे पीपल्स पार्टी जेसि ताईं पंहिंजो रवैयो न सुधारींदी, या धारी आबादकारी या कंहिं महिल जेको आहे ज़ुल्फ़िकाराबाद जे नाले ते थींदी, ऐं ज़ुल्फ़िकाराबाद हिननि सभिनी खां वधीक ख़तरनाक जेको आहे सो मनसूबो आहे। असांजी सॼी सामूंडी पटीअ ते जेको आहे सो धारे माण्हू जो कब्ज़ो थो थिए। हींअर से अफ़गानिस्तान जी जेका सूरत हाल थी वई आहे उन में वरी जेका आहे सा अफ़गानी जेके आहिनि गॾु पनाहनि जे लाइ उन्हनि खे इजाज़त थी वई आहे त अक्सरियत जो मोह जेको आहे सो वरी बि कराची आहे, मतिलबु सिंध में आहे। त उन हिसाब सां का 2010 में जॾहिं ॿोॾि आई सॼी सिंध लुड़े पई, सॼी सिंध जेको आहे सो दरपदर थी। सिंधी माण्हुनि वञी खेमा हया कराची में। उन वक़्त जे चीफ मिनिस्टर क़ाइम अली शाह साहब ऐलान कयो त अफ़गानी जेके बि अचनि उन्हनि खे केपूं हणी ॾियो, ऐं जेके सिंधी आहिनि उन्हनि खे हितां तड़े कढो। लठियूं हणी सिंधियुनि खे कढियऊं, केपूं पटियूं अफ़गानियुनि खे उतड़े केपूं हणी ॾिनऊं। अफ़गानियुनि खे खाधो ॾिनऊं, राशन ॾिनऊं, सॼी सहूलियतूं ॾिनऊं अफ़गानियुनि खे। तॾहिं था चऊं त ख़ासि करे धारी आबादकारी जे लाइ ही असांजे पंहिंजे घर जा भाती जेके आहिनि न
उहे उन्हनि जी जेको आहे सो पुष्ट पनाही था कनि। बंगालियुनि खे बर्मिन खे कार्ड जे लाइ जेको आहे सो पीपुल्स पार्टी चयो, त उहा लखे माण्हुनि खे जेको 3 लख माण्हुनि जे लाइ हिननि ऐलान कयो त बंगाली ऐं बर्मिन खे जेको आहे शनाख़ती कार्ड ॾियो। ऐं सिंध जो माण्हू अॼु बि मां दावा सां थो चवां त शनाख़ती कार्ड ठाराइण में उनखे एतिरी तकलीफ़ थी थिए, एतिरी ज़िलत सां मुंझणो थो पएसि, पर अॼु बि अफ़गानी जेकॾहिं कार्ड ठाराए त उनखे को मसइलो ई कोन्हे, उनजे लाइ आलो लॻो पियो आहे। हिते हुनजा सहूलियतकार दुरानी जहिड़ा, दुरानी कंहिंजी कैंप में वेठो आहे, दुरानी थो चए अफ़गानी जेको आहे सो लखनि जे तादाद में अचो, असां तव्हांजी जेको आहे सो मालिकी कंदासीं, उहो पीपल्स पार्टीअ जे कैंप में वेठो आहे न। ऐं ईअं ई जेकॾहिं हिननि जी स्पीड रही त सिंध जो माण्हू जेको तसवुर बि नथो करे सघिजे त हीअ सिंध कहिड़े तरफ़ धिके वेंदा। तंहिंजे करे असां सिर्फ़ु हरूभरू पीपल्स पार्टीअ ते न चवंदा आहियूं, पर जेको बि रोल प्ले करे पई न, उहो धारी आबादकारी हुजे या सिंध जे वसीलनि लुटण जी ॻाल्हि हुजे, उहो पीपल्स पार्टी उन्हनि सां भाङे भाईवार आहे। तंहिंजे करे असां सिंध जे माण्हुनि खे अखि पटणी पवंदी भाऊ, जेकॾहिं न पटीसीं असां त क़ुर्बानी ॾियूं था न। असां त जीअं सिंध जो कारकुन चवे थो न, असांजा बाबा सिर धरतीअ जी अमानत आहिनि, त हर माण्हू खे जेकॾहिं को सहाफ़ी चए थो उनखे ब्लॉक था कनि, जेकॾहिं को ॿियो अदीब को चए थो उनखे ब्लॉक था कनि, उन्हनि खे बि अॻिते विख वधाइणु खपे। जीअं सिंध क़ौमी महाज जो कारकुन पंहिंजे मौक़िफ़ ते बीठो आहे, अॻिते वधे थो पियो।